रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू सिंध जे महबूब शहीद मोहतरम बशीर खान कुरैशी जे फर्जंद जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी अरे दादू में पंहिंजे वालिद साहब जे साथी गरीबी दोस्त सीनियर कौम परस्त सियासी समाजी अगवान नियाज़ हुसैन पंवर जे घर पहुची खे सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो ॾिनो ऐं संदसि अयादत कई, ख़ैरियत मालूम कई ऐं शहीद बशीर खान कुरैशी जी रिवायत खे बरक़रार रखियो। साणस गॾिजी साहब जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र अशरफ कलोड़ो, बशीर अहमद नईम ओढो, दादू मां तौफ़ीक़ अहमद पंवर ऐं ॿिया मौजूद हुआ। उन दौरान सनान खान कुरैशी उते मौजूद क़ौमी कारकुननि नौजवाननि खे ख़िताब कंदे चयो त असां सिंध पंहिंजी माउ आहे, सिंध जी बका जे लाइ फ़िक्री सैयद जी वाट ऐं पंहिंजे बाबा जी नक्शे क़दम ते हलंदे हिन चयो त मौजूदा हुकुमराननि पंजाब जे लखे एकड़ ज़मीन आबाद करण जे लाइ सिंधु दरिया मथां 6 केनाल कढण जी साज़िश ख़िलाफ़ 24 तारीख़ ते सकरन शहर में तारीख़ी धरणो लॻंदो। पंहिंजे सिंधुअ खे बचाइण जे लाइ आवाज़ बुलंद करे एहतजाज कयो, न त सिंध बंजर बणिजी वेंदी, पाणी सिर्फ़ु असांजे अखियुनि में रहिजी वेंदो।